अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ठीकु आहियो? फर्स्ट क्लास आहियो? A1 आहियो? बोले तो एकदम झकास लॻा पिया आहियो। अॼु सिरी राग में आऊं तव्हांजो मेज़बान आमिर शाह ऐं मूंसां गॾु जेका हिकिड़े हफ़्ते खां एब्सेंट हुई, अॼु फाइनली अॼु असां सां गॾु आहे। सो मूंसां गॾु आहे फरज़ाना बहार। कीअं आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो कीअं आऊं आहियो? बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हांखे ख़बर आहे नंढड़े हूंदे स्कूल में अगरि पाण हिकिड़ो ॾींहुं छुटी कंदा हुआसीं न त टीचर सज़ा ॾींदा त वाह तव्हां हिकिड़ो त आया कोन, ॿियो वरी होमवर्क बि यादि कोन करे आया, वरी पन्ना बि उहे साफ़ ख़ाली रखी आया। वरी हाणे जेको नओं मॉडर्न दौरु आहे उन में तव्हां टीचर जे लाइ वरी मिठाई वठी वञो, टीचर जे लाइ का गिफ्ट वठी वञो त टीचर पोइ वरी उनखे मैनेज करे वठंदा त हा भाउ बीमार हो छा आहे। असल में ॻाल्हि इहा आहे त पंहिंजो सिरी राग माशाल्लाह तमामु ज़बरदस्त शो आहे ऐं मां वई हुअसि हिकिड़े हफ़्ते जे लाइ, लेकिन सॼो मां माना सर्वे करे आई आहियां, ॾिसी आई आहियां त माण्हू ॾिसनि पिया या न? माण्हू ॾिसनि पिया, न पिया ॾिसनि, कहिड़ा कहिड़ा गाना पसंदि कनि पिया, कहिड़ा न पिया कनि। ऐं तमामु मूंखे ख़ुशी थी त असांजो सिरी राग तमामु घणो माण्हुनि खे पसंदि अचे थो ऐं जेके मूं सॉन्ग्स ॻाया उन्हनि जूं फरमाइशूं थियूं, तमामु घणी मोट मिले पई। लाड़काणे बि वियासीं, घोटकी वियासीं, पनो अकिल वियासीं, कंदकोट वियासीं, हेॾां लाड़ साइड बि वियासीं, सॼो टूर हणी आयासीं ऐं बलोचिस्तान बि वियासीं। लेकिन चारों तरफ़ माना जेको न असांखे सिरी राग जी जाते मोट मिली ऐं सभिनीनि चयो दादी तव्हां सभु तमामु ज़बरदस्त कमु पिया कयो, तव्हांखे घणे खां घणा सलाम माण्हू मोकिलिया, जिथे वञो अदी बसि आमिर शाह खे मुंहिंजा सलाम ॾिजो ऐं शोभी भाई खे चइजो शोभी भाई आप बि ग्रेट हो, तमामु जेको तव्हां सभिनीनि जो जेको बि अरेंज आहे तमामु ज़बरदस्त आहे। असां हिते तव्हांखे सलाम ॾियण जे लाइ वेठा आहियूं। असां तव्हांजा सलामनि जा ई जवाब ॾींदासीं तव्हांखे। सो जेका ड्यूटी हुई उहा त मां ॾिसी आयमि भाई, हमारा शो माशाल्लाह बहुत अच्छा जा रहा है, सबको बहुत पसंद भी आ रहा है। इहा असांजे व्यूअर्स जी महिरबानी आहे जो असांखे पसंदि कंदा आहिनि ऐं असांखे बर्दाश्त कंदा आहिनि ऐं वरी असांजूं कोताहियूं बि काफ़ी हूंदियूं आहिनि, उन्हनि खे इग्नोर कंदा आहिनि ऐं वरी असांखे अञा बि सपोर्ट कंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। सो अॼु बि तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। स्क्रीन ते नंबर हलंदो हूंदो, नंबर नओं आहे पर उन नए नंबर ते तव्हां ट्राए कंदा कयो ऐं इन नए नंबर ते तव्हांखे कॉल्स करे असांखे तव्हां शामिलु थी सघो था असांजे प्रोग्राम में। अॼु बि ज़बरदस्त ख़ूबसूरत प्यारा प्यारा गाना खणी तव्हांजे साम्हूं असीं हींअर हाज़िर थिया आहियूं। अॼु हिकिड़ो ईअं चइजे त 13 रजब जे हवाले सां बि हिकिड़ो असां स्पेशल गानो बि रेडी कयो आहे। उन हवाले सां बि 13 रजब असांजे लाइ ईद आहे, भला मुश्किल कुशा जी ईद आहे, तो उन हवाले सां बि असां पहिरियों गानो रेडी कयो आहे। पोइ जेको असांजो सेकेंड लास्ट ब्रेक हूंदो उन में असां म्यूज़िक इंडस्ट्री जो हिकिड़ो वॾो नालो, जीअं लास्ट वीक लता मंगेशकर जो हिन दुनिया मां लाॾाणो करे वई हुई ऐं शहज़ाद जतोई जो असां ट्रिब्यूट ॾिनोसीं उन ई प्रोग्राम में। अॼु वरी असीं बप्पी लहरी साहब जंहिं बि हिकिड़ो वॾो म्यूज़िक जे हवाले सां वॾो कमु कयो आहे, बॉलीवुड इंडस्ट्री में हुन राज कयो आहे बाक़ाइदा, वॾियूं फेमस हुन जा गाना हुआ, फेमस अच्छा कंपोज़र बि हो, म्यूज़िक डायरेक्टर बि हो, सिंगर बि हो ऐं हुनजो पंहिंजो स्टाइल हूंदो, सोना ज़ेवर पाए हलंदो, घड़ियूं सोनियूं, ब्रेसलेट सोना ऐं हिकिड़ो ज़बरदस्त हुनजा वॾा वार हूंदा ऐं ॻाल्हाइण जो बि तरीक़ो में जेको इहो सोन वारो स्टाइल जेको बप्पी लहरी साहब जो ॾिनल आहे। बिल्कुलु अॼुकल्ह हिते पाकिस्तान में घणा आर्टिस्ट आहिनि जेके सोन वग़ैरह पाइनि था, लेकिन पहिरीं त कोन पाईंदा हुआ। लेकिन बप्पी लहरी सर जे बारे में ॿुधो आहे, जिथे बि माना जीअं स्टूडियो में अचे, किथे बि अचे त माना फुल माना जेको आहे हिकिड़ो ईअं चइजे त फैमिली, हुननि जो ख़ानदान बि फैमिली हो। किशोर कुमार जो मामो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे किशोर कुमार जो मामो हुजे, बप्पी लहरी हुजे ऐं छा हुनजा गाना हुआ। सो उन्हनि गाननि ते असीं सेकेंड लास्ट असांजो जेको सेगमेंट हूंदो उन में असीं उहो बप्पी लहरी साहब खे असां ट्रिब्यूट ॾींदासीं। फ़िलहालु असां पंहिंजी रूटीन जी ट्रांसमिशन में ईंदासीं। 13 रजब जेका गुज़री वई, अॼु असां चयो त हाज़िरी ज़रूरी आहे असांजी, त इहो हिकिड़ो कलाम आहे सजाद अली साहब जो जेको मुंहिंजो फेवरेट कलाम आहे ऐं आउं कोशिशि कंदो आहियां त जंहिं बि शोज़ में वञा, कॉन्सर्ट्स में वञा ऐं इहो गानो आउं उते परफॉर्म कंदो आहियां। सो अचो त इन कलाम खे इंजॉय था कयूं, त तव्हां बि इंजॉय कयो। जी शोभी भाई।
कलंदर अली अली बोलो अली अली ओ बोलो हैदर कलंदर अली अली बोलो अली अली ओ जिससे राजी खुदा जिससे राजी खुदा वो है मुश्किल कुशा बोलो अली अली ओ बोलो हैदर कलंदर अली अली बोलो अली अली मानो न मानो ये सबने कहा वही तो पसीना है ये रब ने कहा ओ मानो न मानो ये सबने कहा वही तो पसीना है ये रब जो है शेरे खुदा जो है शेरे खुदा वो है बोलो अली अली ओ बोलो हैदर कलंदर अली अली बोलो अली अली ओ जिससे राजी खुदा जिससे राजी खुदा वो है मुश्किल कुशा बोलो अली अली ओ बोलो हैदर कलंदर अली अली बोलो अली अली रसूल और नाम अली जिनको पुकारा है तो बात बनी ओ अल्लाह रसूल और नाम अली जिनको पुकारा है तो बात है शेरे खुदा वो है शेरे खुदा जो है मुश्किल कुशा बोलो अली ओ बोलो हैदर कलंदर अली अली बोलो अली अली ओ बोलो हैदर कलंदर अली अली बोलो अली अली ओ जिससे राजी खुदा जिससे राजी खुदा वो है मुश्किल कुशा बोलो अली अली ओ बोलो हैदर कलंदर अली अली बोलो अली अली ओ बोलो हैदर कलंदर अली अली बोलो 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 अली अली असांजी त हाज़िरी पूरी थी वई ऐं मौला हाणे बिल्कुलु हाज़िरी क़बूल कंदो ऐं आउं 13 रजब जे हवाले सां इहो ॿुधायां त आउं जॾहिं हैदराबाद में हूंदो हुउसि त असां हिन जशन खे वॾो ज़बरदस्त तरीक़े सां कदमगाह ते पोइ असांजे पाड़े में बि इलाही एक्टिविटीज़ हूंदियूं वरी मुंहिंजी भेण पाण उहा कसीदा पढ़ंदी आहे फ़ाइज़ा सो उहा उन सां गॾु बि असां वरी घर में बि हिकिड़ो
जशन जो माहौल ठाहींदा हुआसीं, सॼो पाड़ो गॾु थींदो ऐं ॾाढो हिकिड़ो मज़ो ईंदो। वरी न्याज़ कंदा हुआसीं, वरी हैदराबाद जा न्याज़ त वरी क्या बात है। अहिड़ी ॻाई बिरयानियूं ऐं ॻाई बिरयानियूं ऐं कुकर जूं बिरयानियूं, वॾो मज़ो ईंदो। हो अलाए छा हूंदो, अलाए छा हूंदो आहे। सो हिन दफ़े मिस थी वियो, इंशाल्लाह नेक्स्ट ईयर रही हयाती त असां बि ज़रूरु 13 रजब जे हिन जशन में। कॉल आहे असां सां गॾु। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, छा नालो आहे भाउ? शहर राजे खानानी का मंजूर अहमद खोखर। जी साईं। शहर राजे खानानी का मंजूर अहमद खोखर। मंजूर खोखर साहब, ख़ुशि आहियो साईं खोखर साहब? साईं दुआ लॻी आहे। प्रोग्राम ॾिसो पिया असांजो? प्रोग्राम ॾिसूं था, तमामु सुठो हले पियो, बहितरीन हले पियो। महिरबानी। फरज़ाना बहार बि असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम। हा, फरज़ाना बहार जा फरमाइश आहे असांजी। अस्सलाम वालेकुम। हेलो फरज़ाना, अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? दुआ लॻी आहे, तव्हां ख़ुशि आहियो अभी? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु तव्हां भाइरनि जी दुआऊं आहिनि, बिल्कुलु ठीकु आहियां मां। आपकी फरमाइश है, ॿुधायो। जी ॿुधायो, कहिड़ी फरमाइश? हेलो। हा ॿुधायो खोखर साहब। ख़ुशियूं मुबारक तुंहिंजी दिल टुटी बि छा थी पियो? ख़ुशियूं मुबारक ते। ख़ुशियूं मुबारक, दिल टुटी पई, छा थियो? जी हा। इहो छा आहे इहो? इहो गानो आहे। अच्छा, ठीकु आहे साईं, इहो ॻोल्हियूं था, गूगल सर्च कयूं था, इहो कहिड़ो गानो आहे, पोइ तव्हांखे इहो ख़ुशियूं मुबारक थई, दिल टुटी, दिल मुंहिंजी टुटी त छा थी पियो? हुजे ॾुखनि में मुंहिंजी हयाती सड़ी खुटी त बि छा थी पियो? ख़ुशियूं मुबारक थई, दिल टुटी, दिल मुंहिंजी टुटी त छा थी पियो? गानो तव्हांखे यादि हो? असां खां गूगल सर्च पे कयोसीं। सो तव्हां जेके बि असांजा दोस्त आहिनि असांखे कॉल्स कनि पिया, उन्हनि खे इहो चवंदासीं त महिरबानी करे तव्हां गानो वरी असांखे ॻाए ॿुधायो न। तव्हां हाणे सिंपल असांखे शाइरी ॿुधाईंदा त मुंझी पवंदासीं, त भई असांजी त हाज़िरी थी पई क़बूल। हाणे तव्हां छा था ॿुधायो? मां ही असांजे सिंध जो ॾाढो सुठो शाइर आहे, हुन ॾाढी जेका आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में ही लाइनूं लिखियूं आहिनि। वाह। जॾहिं उमिरि ते जॾहिं माण्हू वेंदा आहिनि त उते घिटियुनि में घुमंदा आहिनि ऐं तमामु जेका दिलि जी फीलिंग हूंदी आहे उहा शाइर लिखी आहे। तू हुजे शहर जी घिटी मौज माथी, तू हुजे पेरनि जी मिट्टी मौज माथी, तुझे नाम जी मां दीवानी आया, मस्तानी आया।
एक्सीलेंट, ज़बरदस्त भाई, ज़बरदस्त, ॾाढो मज़ो आयो ऐं ॾाढी ख़ूबसूरत लाइन्स हुयूं। केरु शाइर खे ॿुधायो इहो? शाहिद राव जो। शाहिद राव जो, वाह 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 वाह, रावजन साहबनि बि ज़बरदस्त। असां अच्छा तुंहिंजे शहर जी घिटी मां चुमां थी, तुंहिंजे पेरनि जी मिटी मां चुमां थी, वाह 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 वाह। तुंहिंजे नाव जी मां दीवानी आहियां। असां सां गॾु ई रहिजो, अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, हिकु दफ़ो वरी तव्हांखे भली कार चऊं था सिरी राग में। ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे त हिन प्रोग्राम में असीं तव्हांखे ख़ूबसूरत गाना जेके असांजे लेजेंडरी आर्टिस्ट एंड सिंगर्स परफॉर्म कया हूंदा आहिनि, उहे असां कोशिशि कंदा आहियूं त जेके तव्हां असांखे फरमाइशूं मोकिलींदा आहियो उन्हनि खे असां हिन पंहिंजे लाइव प्रोग्राम में, लाइव शो में, लाइव सिरी राग में तव्हांखे उहे गाना परफॉर्म कयूं। ऐं असां गॾु माशाल्लाह सां ज़बरदस्त म्यूज़िशियन्स आहिनि ऐं ऑब्वियसली असांजो साउंड इंजीनियर बि आमिर साहब जेको आहे उहो चइजे त पाकिस्तान जे नामवर साउंड इंजीनियर्स में हुनजो शुमारु थींदो आहे। कॉल आहे असां सां गॾु, ॾिसूं था केरु। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अली साहब पिया ॻाल्हायो तव्हां शायदि? अनीला अनीला फ्रॉम अंगोरजा। अदी अनीला थोरो टीवी खां परे हूंदा न त तव्हां असां सही तरह ॻाल्हाए। प्रोग्राम ॾिसो पिया? महिरबानी महिरबानी। फरज़ाना बहार बि असां सां गॾु आहे। वालेकुम सलाम, कीअं आहियो? हेलो, हाणे अचे थो आवाज़? वालेकुम सलाम, कीअं आहियो तव्हां? खे शो कीअं पियो लॻे जेको? अच्छा, का फरमाइश आहे? ठीकु आहे अनिला, थैंक यू अनिला, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु। हींअर बि हिकिड़ो ज़बरदस्त गानो आहे, ईअं चइजे त असांजी रीजनल मीडिया जा आर्टिस्टनि में अगरि असां बॉलीवुड जे आर्टिस्टनि खे कंपेयर कयूं त हीअ असांजो रीजनल मीडिया जो उदित नारायण आहे, हा, जंहिंजो हीउ गानो आहे। ऐं ॿियो वरी अगरि एक्टर जो शुमारु कजे त मिथुन चक्रवर्ती जहिड़ो बि हुनजो हिकिड़ो लुक आहे हुनजो। ऐं मक़बूल आरफानी जो गानो आहे ऐं तमामु ईअं चइजे त काशिफ़ आघाणी जो त तमामु बेस्ट बडी आहे, हा, चहीतो आहे काशिफ़ आघाणी साहिब जो। असांजो त भाउ आहे, नंढो भाउ आहे असांजो, डॉक्टर बि आहे, इंजीनियर बि आहे, सिंगर बि आहे, आर्टिस्ट बि आहे, अलाए छा छा आहे। सो अच्छा, हुनजी सुठी ॻाल्हि हुनजी इहा आहे, प्यारो मिठो आवाज़ु आहे सेॾो। सो अॼु हा, सो मक़बूल आरफानी साहिबु, हीउ तव्हांजो गानो हिट गानो आहे हिकिड़ो। सो तूं हुजी मां हुजां यार पोइ छा कजे। सो इहो गानो आहे तव्हांजे साम्हूं असीं पेश कंदासीं। ऐं डायरेक्शन काशिफ़ आघाणी जी आहे या फरहान बलोच जी ही आहे, पर पर्ची डेफिनेटली काशिफ़ आघाणी ॾिनी हूंदी फरहान बलोच खे त इहो गानो तूं ई हुनजी डायरेक्ट करे आहे। मूंखे मक़बूल जे लाइ इहा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॾाढी ईअं चवंदसि, ऐं प्राउड फील कंदो आहियां त मक़बूल आरफानी जो पहिरियों गानो मूं ठाहियो, पहिरियों गानो दिल डायरेक्शन में, पहिरियों गानो हैदराबाद में मूं असांजो शूट कयो कशिश जे लाइ, दिल उन में यासिर शोरो खे असां खयोंसीं ऐं उहो कमाल जो गानो। सो इंशाल्लाह नेक्स्ट वीक वरी इहो गानो ज़रूरु ॻाईंदासीं। सो हींअर हीउ गानो तव्हांजे साम्हूं मक़बूल आरफानी, ऐं तव्हां अगरि ॾिसो पिया प्रोग्राम त इहो गानो तव्हां ज़रूरु इंजॉय कजो। जी शोभी भाई। यार पोइ छा कजे, तूं हुजी मां हुजां
छा कजे तूं हुजी मां हुजां यार पोइ छा कजे हथ हथनि में हुजनि यार पोइ छा कजे तूं हुजी मां हुजां यार पोइ छा कजे पढ़ी पियो पढ़ी तूं चुमी पियो चुमी तूं पढ़ी पियो पढ़ी तूं चुमी पियो चुमी तूं पढ़ी पियो पढ़ी तूं चुमी पियो चुमी गीत अहिड़ो लिखां यार पोइ छा कजे गीत अहिड़ो लिखां यार पोइ छा खपे हथ हथनि में हुजनि यार पोइ छा खपे तूं हुजी मां हुजां यार पोइ छा खपे हिन जहां में अगर कुछ बने जे बने हिन जहां में अगर कुछ बने जे बने हिन जहां में अगर कुछ बने जे बने हिकु रुगो मां बणा यार पोइ छा खपे हिकु रुगो मां बणा यार पोइ छा खपे हथ हथनि में हुजनि यार पोइ छा खपे तूं हुजी मां हुजां यार पोइ छा खपे तूं हुजी मां हुजां यार पोइ छा खपे तूं हुजी मां हुजां यार पोइ छा खपे ज़बरदस्त मेलोडी ऐं ॾाढो मज़ेदार मेलोडी हुई शुरू में थोरो मक़बूल माफ़ कजां मूं वटि शाइरी में कजे लिखियलु हो पर मूंखे अमीर कंफर्म कयो त खपे सो मक़बूल अगरि इहो प्रोग्राम तूं ॾिसी वियो त ठीकु आहे न त यूट्यूब ते हुई असांजो GM प्रोडक्शन पीर अमजद साद उनखे अपलोड कराए छॾींदो पोइ आउं तव्हांखे लिंक मोकिलींदुसि ज़रूरु हा बिल्कुलु न तव्हां ॾाढो ज़बरदस्त ॻायो था न ऐं इहा कंपोज़िशन मोस्टली कंपोज़िशन्स जेके मक़बूल पाण ई कंदो आहे पंहिंजनि गाननि जी हिकिड़ो हिन जो मक़बूल जो ॿियो गानो जंहिंमें हू गिटार पियो वॼाए काशिफ़ साहिबु कहिड़ो गानो जेको गिटार पियो वॼाए ऐं हैदराबाद में उहो शूट थियो उहो बि कमाल जो गानो आहे हिन जो सो हाणे तव्हांजे कॉल्स बि अचनि पिया ऐं हाणे वारी आहे फरज़ाना बहार जी जेका ईअं चइजे त मैडम नूरजान जो बि गानो आहे इहो ऐं इहो हुमेरा चन्ना जो बि गानो आहे पहिरीं मैडम नूरजान जो ॻायल आहे मैडम नूरजान जो आहे उनखां बाद मेरी मैडम हुमेरा चन्ना ट्रिब्यूट कयो हुमेरा चन्ना कॉल आहे ॾिसूं केरु आहे असां सां गॾु हलो 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 गानो 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 कयो जी फरज़ाना बहार
एक्सीलेंट ज़बरदस्त Thank भाई you. ज़बरदस्त 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 हाणे ईअं चइजे त इन गाने खे टियों दफ़ो अगरि रीमेक कजे त उन लाइ तव्हां परफेक्ट सिंगर आहियो परफेक्ट आहियां हो परफेक्ट ॻायो ऐं मज़ेदार वाह ॻायो वाह ज़बरदस्त त नूरजहान जो गानो हुमैरा जी उनखे ट्रिब्यूट कयो बिल्कुलु। वरी तव्हां उनखे ट्रिब्यूट कयो ईअं मां ई मैडम हुमेरा चना खे ट्रिब्यूट कयो न कयो नूरजहान खे ई कयो जी, जी। पर जीअं रीमेक हुमैरा चना कयो त हा तव्हां बिल्कुलु हा बि रीमेक थियणु इन घुरिजे करे तव्हां सो। पंहिंजे हिकिड़े नवाण म्यूज़िक में पर मेलोडी कोशिशि कजो त इहा ई रखिजो इहा ई हुजे हा? हा इहा ई इनखे तव्हां म्यूज़िक न हिन जी शाइरी बि एॾी सुठी आहे ऐं कमाल जी शाइरी जेका आहे। धुन बि ॾाढी प्यारी आहे बिल्कुलु, पर बिल्कुलु। बिल्कुलु बि चेंजिंग जी का बि ज़रूरत न आहे हा इनखे तव्हां म्यूज़िक कयो ऐं ॾिसजो उहो गानो तव्हांजो हिट केॾो थो थिए डायरेक्शन तव्हां कंदो हलो डायरेक्शन बि आउं कंदुसि ईअं तव्हां छा था असां 19 साल असां स्टार्स ठाहिया आहिनि हा? हिकु नओं स्टार वरी न तयारु थी रहियो आहे स्टार त तव्हां आहियो सो तव्हांजी ईअं चइजे लेकिन तव्हांजी डायरेक्शन में था वरी मुंहिंजो को सॉन्ग न आयो आहे हा न पर हाणे तव्हां इहो गानो कयो रीमेक कयो ऐं अगरि हैदराबाद मां ठारायो त उते पंहिंजा म्यूज़िशंस दोस्त आहिनि कराची मां ठारायो सखर मां ठारायो लाड़काणी मां ठारायो जिथां बि ठारायो म्यूज़िशंस पंहिंजा दोस्त आहिनि बिल्कुलु, न बिल्कुलु। त हीअ तव्हां सां गॾु अज़ीम मौसीकार द वन एंड ओनली द शोबी अली तव्हां सां गॾु त उअं ई आहे कॉल आहे असां तव्हांखे ॾिसूं केरु हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हलो हेलो वालेकुम सलाम हलो साईं थोरो ज़ोर सां ॻाल्हायो आवाज़ न पई अचे हलो हेलो अस्सलाम वालेकुम साईं हलो हेलो अस्सलाम वालेकुम आवाज़ अचे त थो हेलो साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर छा नालो आहे भाउ तव्हांजो जी अब्दुल करीम ॻाल्हायां थो लवली कचे खां जी अब्दुल करीम ॻाल्हायां थो लवली कचे खां थोरो तेज़ ॻाल्हायो तव्हांजो आवाज़ न पियो अचे भाउ ठीक है आवाज़ नथो अचे आवाज़ तव्हांजो घटि पियो अचे इलाही फरज़ाना ॿार असां सां गॾु आहे तव्हां उन्हनि सां ॻाल्हायो हेलो हेलो अस्सलाम जी वालेकुम सलाम कीअं आहियो ठीकु आहियो तव्हां जी अभी ठीक है तव्हां ठीकु आहियो अभी अॼु सही आहे अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां प्रोग्राम कीअं पियो लॻे तव्हांखे असांजो सुठो लॻे थो प्रोग्राम तव्हां ॾिसो था पिया हाणे इहो ॿुधाए छा चई आवाज़ तव्हांजो सफ़ा घटि पियो अचे थोरो तेज़ चइनि ॻाल्हायो पिया ॾिसूं पिया प्रोग्राम सुठो पियो लॻे अच्छा का फरमाइश आहे हाणे त सफ़ा आवाज़ वियो हलियो आवाज़ अॼु लॻे थो थोरो सो मवासिलाती सयारे में थोरो आहे सो इन करे तव्हां कॉल्स कंदा रहो इंशाल्लाह अॼुकल्ह उन्हनि खे असल में सॉर्ट जाते आउट काथे प्रोग्राम आहिनि न बिल्कुलु बिल्कुलु इलाही अच्छा सारा मूंखे live हिकिड़ी shows ॻाल्हि ॿुधायो आहिनि जेके हाणे TNG हाणे हूअं ई पाण हलण हाणे में। हाणे पाण ईअं चइजे त पंहिंजो जहाज़ जेको बॉलीवुड जी तरफ़ लैंड थियण वारो आहे न जी जी तव्हां बप्पी लहरी साहब जा गाना ॿुधा काफ़ी ॿुधो याद आ रहा है ॿुधंदा आहियो हुनजो मेरा स्टाइल अहिड़ो आहे त प्यार। माना करे मां कोशिशि न कई आहे हाँ? हुनजो स्टाइल चेंज आहे ओ हू गानो जेंट्स ते माना जेको आहे न हुननि जा सॉन्ग वो गानो उन्हनि जो आहे, चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना ये ॿुधो अथव आई ॿुधो इहो थोरो अञा हिननि जो हिकिड़ो ॿियो बि आहे हू प्यार कभी कब अच्छा हू नहीं कंहिंजो आहे कहिड़ो दुनिया में लोगों को कहिड़ो वो आर डी बर्मन आहे शायदि आर डी इहो मूंखे ॾाढो तमामु पसंदि आहे दुनिया में इहो लोगों को इहो आर डी बर्मन आहे इहो आर डी धोखा कभी हो जाता है आंखों ही अच्छा हू ॿुधो अथव गानो आंखों में बप्पी लहरी साहब जो ओ हंसनी कहाँ उड़ चली मेरे अरमानों के ही त तव्हां अमिताभ जी शराबी फिल्म त तव्हां ॾिठी हूंदी हाँ, बिल्कुल। हू ॿुधो हो मुझे 9 लख मंगा दे रे रज़िया दीवानी इहो ॿुधो सलाम इश्क मेरी जान वो भी नहीं फिल्म सलाम इश्क न हिन में कोन्हे इहो कोन्हे इहो लक्ष्मीकांत तव्हांखे ऐं हींअर ॿियो ब्रेक ते हलूं था ऐं तव्हांखे लक्ष्मीकांत प्यारेलाल जा डायरेक्टर ऐं असीं ॿई मिली तव्हांखे एॾा गाना था ॿुधायूं तव्हां नेक्स्ट ब्रेक में तव्हां असांखे इहे गाना ज़रूरु ॿुधाइजो ऐं खोड़ सारा गाना आहिनि अच्छा मूंखे हू इलाही सॉन्ग पसंद आहे सत्ते पे सत्ता जी प्यार हमें किस मोड़ पे ले इहो आर डी बर्मन आहे इहो आर डी बर्मन ये दिल करे हाय हाय कोई ये बताए क्या होगा ॾिसो म्यूजिशियंस खे बि गाना वणंदा ये दिल करे हाय हाय कोई ये बताए असां बप्पी लहरी जो ज़िक्र पिया कयूं
हाँ, बप्पी ये लेली दिल करे हाय हाय कोई ये बताए क्या। वो गाना डी से होता है डांस, आई से होता है आइटम, सी से होता है कोरस, ओ से होता है ओ से ऑर्केस्ट्रा। टना टना ना 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 ना। ये बोलो डिस्को डांसर जा। न न अरे हाय जिम्मी हमारे जिम्मी जिम्मी आजा 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 जिम्मी 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 इहो गानो कोन ॿुधो अथव बीरो हाणे खटियासीं। तो दोस्तों असां सां गॾु ई रहिजो। हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े अच्छा कॉल अची वई। हलो कॉल आहे ॾिसूं हाणे केरु आहे असां सां गॾु। हलो अस्सलाम वालेकुम। ये दिल करे हाय वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। छा नालो आहे? जी मुर्क नालो आहे। जी मुर्क नालो आहे। मुर्क नालो आहे या जी मुर्क नालो आहे? जी जी मुर्क अली। अच्छा जी मुर्क अली। मुर्क किथां पिया ॻाल्हायो पुटु? जी मां वतीन खां ॻाल्हायां पई। अच्छा तव्हां बदीन मां पिया ॻाल्हायो। अरे ज़बरदस्त। प्रोग्राम ॾिसो पिया मुर्क? जी जी कीअं पिया? आमिर शाह था ॻाल्हायो? आउं आमिर शाह पियो ॻाल्हायां। हाँ माशाल्लाह जाम प्यारा आहियो। थैंक यू थैंक यू थैंक यू। प्रोग्राम ॾिसो पिया असांजो? जी जी ॾिसूं पिया। हाँ केरु केरु गॾु वेही पियो ॾिसे? जी जी अम्मा आहे भेण। वाह वाह। जी जी मूंसां गॾु फरज़ाना बहार भाई। जी जी तव्हां उन्हनि सां जी ॻाल्हायो। उनखे चवनि था थी ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम कीअं आहियो? वालेकुम सलाम। ठीकु अलाह जो शुक्र आहे। तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्लाह पाक जो मां बिल्कुलु ठीकु आहियां। प्रोग्राम असांजो कीअं पियो लॻे तव्हांखे? जाम सुठो आहे माशाल्लाह। तव्हां पाण प्यारा आहियो। थैंक यू महिरबानी। छा ॿुधाईंदो असांजे प्रोग्राम में कहिड़ो गानो ॿुधाईंदो? गानो असां ॿुधायूं गलो वेही रहियो आहे। जी गलो वेही रहियो आहे। गलो वेही रहियो आहे? गले में सूर आहे। अच्छा, ईअं न अच्छा। कयो, ॿ लाइनूं ॿुधायो। अच्छा मुर्ग तव्हां बदीन वारनि जी माशाल्लाह ॿोली एॾी मिठी आहे एॾी प्यारी आहे। ऐं इन्ही ॿोली में वरी इन ई गानो में एॾो वाह सुठो वाह लॻंदो वाह। आहे। मुर्ग ॿुधंदासीं जी असीं तव्हांजी गानो। सिस्टर किथे ईंदी आहे? अदा हेलो। जी 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 जी। तव्हांजी सिस्टर असां ईंदी आहे असां उन सां मिलिया पई। सिस्टर मुंहिंजी सिस्टर ईंदी आहे बदीन? हाँ बदिन आई हुई अॼु फाइज़ा नालो आहे। हाँ अरे हाँ वाह 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 भाई वाह भाई वाह। अल्लाह साईं तव्हांखे माशाल्लाह तव्हां अंदर प्यारी आहे। जी तव्हां वांगुरु प्यारी आहे। तव्हां अंदर माशाल्लाह प्यारी आहे। असांजे घर पाई हुई। असीं सभु भाउ भेण ख़ूबसूरत आहियूं। या वॾी महिर अल्लाह ख़ुशि रखे। वॾी असीं कंबराणी आहियूं। केरु आहियो तव्हां? कंबराणी। अच्छा कंबराणी। अरे वाह वाह मुंहिंजी भेण अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हां बि इलाही सुहिणा आहियो। का फरमाइश तव्हांजी? जी 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 का फरमाइश? फरमाइश का बि कोन्हे पूरी करे छॾींदा आहियो। हाँ हलो ठीकु आहे। जी जी मुंहिंजी भेण महिरबानी। जी जी ओके अल्लाह हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़ मुंहिंजी भेण। वॾी महिरबानी वॾी महिरबानी। असांजी जी जी भेण हुई। ऐं हाणे वक़्तु थियो आहे हिकिड़ो जी जी ब्रेक जो। त अचूं था हिकिड़े जी जी ब्रेक खां पोइ। जी दोस्तों हिकु दफ़ो वरी तव्हांखे भली कार चऊं था श्री राग में। ई असांखे हिकिड़ो हिन खां पहिरीं बदीन मां कॉल आई। असांजी भेण हुई जी जी अदी मुर्क। असांखे ॾाढी ख़ूबसूरत बदीन जा माण्हू उन्हनि जो वरी ॿोली मिठड़ी हूंदी आहे। ॻाल्हाइण जो मन इलाही चेंज हूंदो ॾाढो आहे। ॾाढो उन्हनि जो उन्हनि जो तलफ़ुज़ ॾाढो ऐं सुठो हूंदो आहे। सुठो लॻंदो आहे। असां वटि बदीन जो हिकिड़ो ॿियो बि पंहिंजे केटीएन जो ई असांजो दोस्त आहे एंडी शर्मा। जी जी हाँ उहो बि मातली ऐं बदीन वारे पासे ई हुनजो उहो बि ॻाल्हाईंदो आहे त बिल्कुलु। उहो बि ईअं ई पियो ॻाल्हाईंदो आहे दादा कहिड़ा। अच्छा कॾहिं कॾहिं असां हितां जॾहिं सिरी राग ख़तमु कंदा आहियूं त एंडी शर्मा असां सां गॾु हलंदो आहे एयरपोर्ट ताईं। अच्छा पोइ असां यको चुप हूंदा आहियूं यको ॻाल्हाईंदो हलंदो आहे होसि ताईं। ऐं असां ॿुधंदा आहियूं वेठा हीअ थियो हू थियो फलाणो सां। ॾाढो टैलेंटेड छोकिरो आहे। ऐं आऊं त एंडी खे 3-4 सालनि खां सुञाणंदो आहियां। महिनती बि आहे ऐं कमु बि इलाही कंदो आहे। कमु बि इलाही कंदो आहे। असां हुनखे ॾिसंदा पिया आहियूं केॾी महिल हेॾां डोड़ी वेंदो आहे केॾी महिल होॾां डोड़ी वेंदो आहे। सो तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था कॉल्स जे ज़रिए। हींअर हिकिड़ो ॿियो गानो आहे असां सां। इहो बि ज़बरदस्त गानो आहे। इन खां पहिरीं मक़बूल आरफानी जो गानो हो। हाणे आहे मक़बूल तुर्क जो गानो आहे जेको हैदराबाद जो हिकिड़ो ज़बरदस्त सिंगर आहे। अलाए छो लिकी वियो आहे। कॉल आहे हुन खां पहिरीं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर कीअं आहियो?
अल्हम्दुलिल्लाह। तव्हां लिटिल स्टार आमना पिया ॻाल्हायो? जी जी सर। अरे आमना कहिड़ा हाल आहिनि पुट, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह सर का फरमा सही दवाया फरज़ाना बहार बि असां सां गॾु आहे, हिननि सां बि ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह अभी इतना जी थोरो तेज़ ॻाल्हायो, छा पिया चओ? जी जी ॿुधायो। जी जी ॿुधायो। जब से मिले तिहारे सजदा तेरी गाली अखियों से जिंदगी जाए धड़कन तेज दोनों सपनों से आगे अब जान जाए ये जहां छूट जाए संग प्यार मेरा ना रहो सजदा तेरा सजदा तेरा सजदा करूं तेरा सजदा करूं मैं तेरा सजदा नींदों के तीर चल सजदा करूं सजदा करूं संग प्यार रे मैं रहूं। वाह 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 वाह, ॾाढो ज़बरदस्त। वाह 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 आमना, ज़बरदस्त ज़बरदस्त, ज़बरदस्त। ज़बरदस्त। जी 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 ज़बरदस्त आमना। तव्हां जी जी छा चयो जी तव्हां? जी कीअं लॻा थी तव्हांखे? ज़बरदस्त, ॾाढो सुठो। अलाह पाक तव्हांखे ईअं ई तरक़ी ॾे ऐं तव्हांखे एतिरो जुनून जाॻियल हुजे, पंहिंजे फन ॾे ईअं ई ध्यानु ॾियो। आते सभी भाई मुझे तरफा सलाम होती है एंड सलाम जो तो गीता जो अभी मैं मुझे हेलो, थैंक यू थैंक यू आमना, तव्हां असांखे कॉल कई ऐं ॾाढो इहो बि ॾाढो ॾुखियो गानो आहे। हा हाँ शे भाई मुश्किल गाना है नहीं ऐं ॾाढो ज़बरदस्त। आमना आमना तव्हां लिटिल स्टार आहियो ऐं सुभाणे तव्हां हिकिड़ा वॾा वॾा स्टार थी वेंदा हलिया त शायदि पोइ असां ईअं पोड़ा पोड़ियूं थी वेठा हुजूं, पोइ बि तव्हां असांजे प्रोग्राम में एज़ अ गेस्ट अचिजो। सो अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जी जी पोड़ा पोड़ियूं पोड़ियूं छा मतिलबु? माना तव्हां पोड़ी थिया हो न, हा माना सॼी उमिरि अहिड़ा थोरी हूंदासीं। सो मक़बूल तुर्क जो गानो आहे ऐं मक़बूल तुर्क मुंहिंजो फेवरेट सिंगर्स में आहे, इन करे जो असांजो ईअं चइजे त हिकिड़ो त हैदराबाद जो सिंगर आहे ऐं खोड़ सारा गाना असां हुन सां गॾु कया आहिनि। सो अचो त हिन गाने खे इंजॉय था कयूं। जी शबी भाई। La 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 oh la 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 la
तमन्ना जियादत दी मोहब्बत जे बदले मोहब्बत दी अभाही तमन्ना जियादत दी मोहब्बत जे बदले अभाही त जज्बन के अजमत ॾिनी अभाई हयाती जी हसरत ॾिनी अभाई तमन्ना जियादत दी मोहब्बत जे बदले मोहब्बत दी अभाही त जज्बन के अजमत ॾिनी अभाई हयाती जी हसरत ॾिनी अभाही तमन्ना जियादत दी मोहब्बत जे बदले मोहब्बत दी हो ला 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 संभाले भी रख जो मगर भी खुशी जो नगर चाहत जो समर अभाही संभाले भी रख जो मगर भी खुशी जो नगर चाहत जो समर चाहत जो समर रहे बस हमेशा करम की नजर अभागे दिसर में शाम सहर रहे बस हमेशा करम की नजर अभागे दिसर में शाम सहर अभाही त जज्बन के अजमत ॾिनी अभाई हयाती जी हसरत ॾिनी अभाही तमन्ना जियादत ॾिनी मोहब्बत जे बदले मोहब्बत में तुझे सनम गुजारा थोड़ा तू सनम ख्यालन में तुझे सनम गुजारा थोड़ा तू सनम तो बिना जिंदगी कुछ बना है पिरी चाहे पिरी रात चाहे पिरी रात चाहे पिरी रहे बस हमेशा मोहब्बत जवान जिए गुल में खुशबू रहेगी सदा रहे बस हमेशा मोहब्बत जवान जिए गुल में खुशबू रहेगी सदा अभाही तमन्ना जियादत दी मोहब्बत जे बदले मोहब्बत दी अभाही तमन्ना
वाह 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 वाह। इन 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 गाने जा स्पेशल क्लैप अगरि वॼाइजे त उहो वॼाइजे मक़बूल तुर्क जे लाइ, जंहिं केॾी हिकिड़ी प्यारी कॉम्पोज़िशन। अच्छा, मक़बूल में बि इहा हिकिड़ी क्वालिटी आहे त हू बि पंहिंजूं कॉम्पोज़िशन्स पाण ई अरेंज कंदो आहे न। ऐं हिन जो वरी जेको म्यूज़िक ॾिनो उहो नोमी अली ॾिनो, सॼो जेको म्यूज़िक जो अरेंजमेंट कयोसीं। ऐं हिन गाने में हिकिड़ा मुंहिंजी बि इन में हू हो त इन में जेका सीटी विसल पई वॼे इहा मूं वॼाई हुई नोमी जे। हा हा, रियली। सो नोमी असां स्टूडियो में हुआसीं इन गाने में। कीअं वॼाई गाने वाला सीटी वॼे छो न सीटी त वॼाइणी पवंदी न। ऐं पंहिंजे साउंड इंजीनियर खे चवंदा हिकिड़े जाइ ते अगरि टिकी वेही रहंदो त वरी थोड़ा ये वो तॾहिं जवानी हुई त इहे सीटियूं त छा ईअं रड़ियूं बि निकिरंदियूं हुयूं। हाणे त माना फूकूं पियूं निकिरनि चलो। सो इहो मक़बूल जो हिकिड़ो तमामु बहितरीनु गानो हो। ऐं वरी मक़बूल जो हिकिड़ो किशोर कुमार जो असां वांगुरु फॉलोवर आहे, किशोर कुमार जो डाइंग फैन आहे ऐं असां वांगुरु ई आहे। सो ॾाढो बहितरीनु स्केल आहे न सॉन्ग जो बि। हा बिल्कुलु बिल्कुलु। सो कॉल आहे असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। भाई वालेकुम सलाम। सर छा नालो आहे भाउ तव्हांजो? अदा गुलाम हुसैन ख़ासकली को बनाया सब कटो पुलिस राइट पार्टी का। साईं ख़ुश आहियो ख़ासकली साहब? सर अल्लाह जी मेहरबानी ताजी दुआओं और सब कुछ हो खैर है। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। प्रोग्राम ॾिसो पिया असांजो? भाई प्रोग्राम का खड़ा को मसला दा वीआईपी प्रोग्राम है। महिरबानी महिरबानी महिरबानी। फरज़ाना बहार बि असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम। हां बिल्कुल। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो? अच्छी अल्लाह की मेहरबानी। गुलाम हुसैन ख़ासकली को बनाया थी पुलिस लाइन में। जी जी जी। प्रोग्राम की पे लगे तव्हांखे असांजो? अच्छी जबरदस्त प्रोग्राम तव्हांजो लॻो पियो, बिल्कुल अहिड़ो जो ॻाल्हि पैदा। अच्छा, माना सेटअप ज़बरदस्त आहे न असांजो? आपके साथ जो सीटू ॿुधूं पिया। ॾिसो न दा, सीटियूं त हर कोई वॼाईंदो आहे, लेकिन सुर में वॼाइण इहा वॾी ॻाल्हि आहे। हाँ ना ॾाढो ज़बरदस्त सुर में वॼाए। सुर में पे वॼाए इहा ॾुखी ॻाल्हि आहे ॾाढी। अॼु माना काफ़ी सालनि खां पोइ मां फरमाइश कईमांसि अदा के दादा इहा सीटी वरी असांखे ॿुधायो। हा आऊं ॿुधायां। तव्हां ॿुधायो, हलो सीट तव्हां ॿुधायो अचो। हाँ बि ॿुधायां, तव्हां चओ था बि ॿुधायूं। जी जी ॿुधायो। रुठा ही रहना चल हुजन हयाती, रुठा ही रहना चल हुजन हयाती, भले प्यावड़न सोना भले प्यावड़न पर हुजन हयाती, रुठा ही रहना चल दुखी बल हो जाऊं खुशती गुजारन, दुखी बल हो जाऊं खुशती गुजारन, परे काज सांभल किन यारन, परे काज सांहू किन यार, अचना अचन सोना अचना अचन ओ वाह 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 वाह। अचन अचन सोना अचन अचन पर हुजन हयाती रुठा ही रहन। महिरबानी साहब, वाह वाह ख़ासकली साहब, वाह वाह, ज़िंदाबाद ज़िंदाबाद। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, वॾी महिरबानी। ऐं ॾाढा कॉलर्स जेॾी महिल गाना असांखे ॿुधाईंदा। ॾिसो न, असल में असांजे प्रोग्राम में एतिरो ज़बरदस्त म्यूज़िक आहे जो असांजे जेका कॉलर आहिनि उन्हनि जी बि दिलि चवे थी असां बिल्कुलु। ऐं सुठी शइ इहा बि हूंदी आहे त हू पाण इन्वॉल्व थींदा आहिनि न, असांजा जेके कॉलर्स हूंदा आहिनि त असांखे हू बर्दाश्त कंदा आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सुठो म्यूज़िक असां ॿुधंदासीं त असांजी बि दिलि चवंदी बिल्कुलु ॻाइण जे लाइ। त ईअं ई आहे त हींअर जेको गानो जेको मक़बूल आरफाणी मक़बूल तुर्क जो मक़बूल तुर्क जो जेको थियो ज़बरदस्त थियो, त अदा बि रही न सघिया, जल्दी कॉल कयूं असांखे गानो ॿुधायो। कॉल आहे असां सां गॾु केरु आहे? हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर छा नालो आहे सर? जी हैदर पियो ॻाल्हायां, काइद आज़म यूनिवर्सिटी मां। हैदर पिया ॻाल्हायो, कहिड़ी यूनिवर्सिटी मां? काइद आज़म यूनिवर्सिटी मां। सर ख़ुशि आहियो हैदर भाउ? सर अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो कीअं लॻा पिया? ज़बरदस्त ज़बरदस्त। प्रोग्राम ॾिसो पिया? बिल्कुलु सर, प्रोग्राम ॾिसूं पिया ऐं तमामु घणो मज़ो आयो।
सॉन्ग भी तमामु घणो प्यारो चयो तव्हां। महिरबानी सर हैदर भाई, थैंक यू थैंक यू। केरु गॾु केरु पियो ॾिसे, संगत ॾिसे पई या अकेला वेठा रूम में ॾिसो? साईं फिलहाल जेको आहे फोन ते लॻा पिया हुआसीं, तव्हांजे बसि 42 नंबर ते फोन लॻी वई त जेको आहे गनीमत थी वई। ॿियो ॿुधायो साईं, ठीकु लॻा? ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हांजी का फरमाइश हैदर भाउ? जी 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 सर, इहो तव्हां पंहिंजो जेको आहे कोई ख़ूबसूरत कलाम ॿुधाए छॾिजो ऐं मां हिकिड़ो शेर अर्ज़ु कंदुमि। वाह वाह। हे ख़याल साईं जो। वाह वाह। जी जी। तोखे केरु विसारे साईं, तोखे विसारण उखो हूंदो, पाठ पाण धोखो हूंदो। वाह वाह। जेसिताईं मौत न मारे साईं, तोखे केरु विसारे साईं। वाह। जीवन जो तूं समुंड आहीं, सत कोई चंड आहीं, रहूं था तुंहिंजे सहारे साईं, तोखे केरु विसारे साईं। वाह 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 हैदर भाउ, जिंदाबाद जिंदाबाद। इहो मास्टर मंज़ूर साहब बि हिनखे गाने खे परफॉर्म कयो आहे। हलो तव्हां मूंखे पंहिंजी तव्हां चयो शिकारपुर मां आहियां साईं। जी मां पाण शिकारपुर जो आहियां साईं। अरे वाह वाह, जिंदाबाद। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं हलो तव्हांखे ॿ लाइन्स तव्हांखे पंहिंजे गाने जूं ॿुधायां थो। इहो मुंहिंजो फेवरेट गानो आहे। अचो त तव्हांखे ॿ लाइन्स ॿुधायां थो। असां वरी ब्रेक ते वञणो आहे, वरी फरज़ाना जो गानो खाई वेंदासीं न त। सो ॿ लाइन्स सिर्फ़ु चयो भाई। हो असीं माण्हू लड़ जा दरिया जे पछाड़ जा, उतरड़ो थो लॻे। असीं माण्हू लड़ जा दरिया जे पछाड़ जा, उतरड़ो थो लॻे, उतरड़ो थो लॻे रे अल्लाह, वासरो थो लॻे। असीं माण्हू लड़ जा। हैदर भाई, तव्हांजी फरमाइश पूरी कईसीं। हाणे आहे कुझु कमर्शियल्स जी फरमाइश, त अचूं था हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनीनि खे भली कार चवंदासीं श्री राग में। ऐं असां जीअं शुरू खां असां हिकिड़ो वॾो पाणी जो जहाज़ हलाइणो पवंदो आहे पाण खे बि। बिल्कुलु ईअं हितां सभिनीनि जी फरमाइशूं पूरियूं कंदा 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 केॾी महिल बदींदा वेंदा हली आहियूं, केॾी महिल इस्लामाबाद वेंदा चारों तरफ़ असांजो ज़हन हूंदो आहे। हा। असांखे तव्हांजी कॉल जेके तव्हां कंदा उहे फरमाइशूं बि असां लिखंदा आहियूं। सोशल मीडिया ते बि असांजो ध्यानु हूंदो आहे त उते असांजा नाज़रीन छा था चवनि, छा हुननि जी फरमाइश हूंदी आहे। वरी असां रिहर्सल कंदा आहियूं, वरी शोभी भाई वारा अलॻि सां प्रैक्टिस कंदा आहिनि। केतिरी महिनत आहे। सो अॼु असां जीअं स्टार्टिंग में चयोसीं त बप्पी लहरी साहब 69 इयर्स में उन्हनि जी डेथ थी वई हुई। कमाल जा म्यूज़िशियन आहे, कमाल जा मौसीक़ार हुआ। ऐं खोड़ सारियूं फिल्मूं उन्हनि जे नाले सां आहिनि, जंहिंमें काफ़ी सारो डिस्को डांसर, उफ छा डिस्को डांसर जा गाना। ऐं हींअर जेको आऊं बप्पी लहरी साहब खे ट्रिब्यूट ॾियण वारो आहियां, मुंहिंजो फेवरेट गानो आहे। ऐं शो बि मूंसां गॾु ई हूंदो आहे। असां जंहिं बि कॉन्सर्ट्स में या शोज़ में वेंदा आहियूं त इहो गानो ऐं ज़रूरु परफॉर्म कंदो आहियां। ऐं मज़ो ईंदो आहे ॾाढो मूंखे हिन गाने खे परफॉर्म कंदे महिल। सो अचो, ही तव्हां सभिनीनि जो फेवरेट हूंदो त ही ट्रिब्यूट ॾियूं था नंढड़ो हिकिड़ो असां श्री राग में बप्पी लहरी साहब खे। जी शोभी भाई। बुजुर्गों ने फरमाया कि अपने पैरों के ऊपर खड़े होके दिखलाओ, फिर ये जमाना तुम्हारा है। जमाने के सुरताल के साथ चलते चले जाओ, फिर हर तराना तुम्हारा, फसाना तुम्हारा है। अरे तो लो भैया हम अपने पैरों के ऊपर खड़े हो गए और मिला ली है ताल,
दबा लेगा दांतों तले उंगलियां लियां, ये जहां देख कर अपनी चाल। धन्यवाद। के पग घुंघरू के पग घुंघरू बांध मीरा नाचे थी। के पग घुंघरू बांध आप अंदर से कुछ और बाहर से कुछ और नजर आते हैं, बाखुदा शक्ल से तो चोर नजर आते हैं। अरे उम्र गुजरी है सारी चोरी में, वो सारे सुख चैन बंद जुर्म की तिजोरी में। अरे आपका तो लगता है बस यही सपना, राम राम जपना पराया माल अपना। आपका तो लगता है बस यही सपना, राम राम जपना पराया माल अपना। वतन का खाया नमक तो नमक हलाल बनो, फर्ज ईमान की जिंदा यहाँ मिसाल बनो। पराया धन पराई नार पे नजर मत डालो, बुरी आदत है ये आदत अभी बदल डालो। क्योंकि ये आदत तो वो आज है जो एक दिन अपना घर भूखे 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 के पग घुंघरू बांध मीरा नाचे थी। ओ हम आप मिले तो फिर हो शुरू अफसाने लैला मजनू के पग घुंघरू बांध मीरा नाचे थी। और हम नाचे बिन घुंघरू के पग घुंघरू। वाह वाह भाई वाह वाह। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही गानो जेॾी महिल ठहियो असां यूट्यूब ते इहे सभु शयूं ॿुधियूं पियूं ॾिठियूं पियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे बॉलीवुड में 500 उन ज़माने में मौसीकार हूंदा हुआ, वायलिन वारा अलॻि हूंदा, सेक्सोफोन वारा अलॻि, हारमोनियम वारा अलॻि, कीबोर्डिस्ट ढोलक वारा, ऐं वॾो हिकिड़ो उन्हनि जो माहौल हूंदो। ऐं हिकु हिकिड़े गाने में उन ज़माने में 10 ॾींहं 12 ॾींहं सिर्फ़ु रिहर्सल्स थींदियूं 50 उनखे महीनो पहिरीं। हाणे मॉडर्न दौर आहे, असां 10 मिंट पहिरीं जैम कईसीं, पोइ ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हुन गाने खे वॾो अरेंजमेंट सां गॾु किथे ठहिराउ आहे, किथे बिहारबो, किथे हलबो। पर बहरहाल शोएब भाई, हरी भाई सर, हरी भाई बहुत अच्छा सर, आपने भी बहुत अच्छा बजाया, जबरदस्त जबरदस्त। कॉल आहे असां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। ठीक है हाँ बिल्कुल ठीक है सर। छा नालो आहे भाउ तव्हांजो? कामरान सर क्या हैदराबाद मां। अरे कामरान भाउ ख़ुशि आहियो? अल्लाह जी मेहरबानी भाईजान, तव्हां बि ठीकु आहे? हाँ बिल्कुलु ठीक। हैदराबाद ठीकु आहे? हैदराबाद बिल्कुलु ठीकु आहे। ऐं तव्हां जेका शोज़ कयो पिया, ऐं अदी सां बि मां अदी खे बि सलाम कंदसि। अदी खे ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम, कीअं तव्हां जी ठीकु आहियो? वालेकुम सलाम, बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जी महिरबानी अदी। ऐं तव्हांखे ॾिसी बि ॾाढी ख़ुशी पई थिए, माशाअल्लाह तव्हांजी ग्रूमिंग ॾिसी बि ॾाढी ख़ुशी पई थिए।
महिरबानी, एंड thank you. तव्हां जेको शो करे रहिया आहियो साईं शास्त्री सां मिली ऐं तमामु ख़ूबसूरत शो आहे जी जी ऐं तव्हांजो सॼो क्रू जेको म्यूज़िशियंस वेठा आहिनि उन्हनि खे बि सलाम पेश कंदसि साईं तमामु ख़ूबसूरत म्यूज़िक वॼाइनि पिया त हुननि खे बि तमामु घणो एप्रिशिएट कंदसि मां पंहिंजे तरफ़ां थैंक यू थैंक यू महिरबानी इहो दौर में तव्हां जहिड़ा शोज़ आहिनि जेका वरी बि असांजे मुंहं ते खिल ॾियनि था बिल्कुलु असांजी इहा ई कोशिशि आहे अदा त हिन जिदोजहद ऐं हिन टेंशन जे दौर में जेको असांजो हाल आहे असां इहो कोन था चऊं त असां मास्टर आहियूं या असांखे सॼो सभु कुझु असांखे अचे थो असां नंढड़ी कोशिशि कंदा आहियूं ताकी तव्हां जहिड़ा भाइर ऐं जेके ॿियूं जेके असांजी भेनरियूं आहिनि फैमिलीज़ आहिनि उहे ॾिसी करे असांजो शो इंजॉय कनि बिल्कुलु ऐं फरज़ाना जी ॻाल्हि खे enjoy कयूं पिया मां ऑफिस में थकिजी थकिजी आयुसि मां प्रोफेशनल बैंकर जी जी ऐं मां अचनि सां तव्हांजो शो लॻायो आहे एंड आई एम वॉचिंग इट एंड तमामु थकावट लही वई आहे सॼी अरे थैंक यू वेरी मच थैंक यू वेरी मच कामरान भाउ का तव्हांजी फरमाइश आहे जो ॿुधी ॾाढी थकावट लही वेंदी आहे ऐं तव्हांजो त माशाल्लाह उहो ई ख़ूबसूरत आहे थैंक यू भाउ कामरान तव्हांजी का फरमाइश ॿुधाईंदुसि बाक़ी त अॼु असां खां विछड़ी वियो आहे जी जी हाँ तमामु ख़ूबसूरत आर्टिस्ट इंडिया जो तमामु ख़ूबसूरत आवाज़ त ॿ लाइनूं आहिनि बबीता जूं मां उहे ॿुधाईंदुसि बिल्कुलु ॿुधायो तेरा प्यार कहाँ तुम हुए तुम अभी जा एक बार आ रहा है तेरा वाह 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 कामरान तव्हां बैंकर सां गॾु गॾु एॾा सुठा सिंगर पिया आहियो एॾो सुठो आवाज़ आहे तव्हांजो थैंक यू कामरान तव्हां असांखे कॉल कई वॾी महिरबानी थैंक यू वेरी मच सो दोस्तो हाणे असांजो जहाज़ लैंड करे वियो आहे सो हाणे असां पछाड़ी जी तरफ़ हलंदासीं अॼु लास्ट वीक कोन आई हुई फरज़ाना त मूं चयो हलो ठीकु आहे छा यादि कंदी ऐं आमिर शाह सां पालो पियो आहे तुंहिंजो आख़िरी गानो तूं ई ॻाइजां सो इनशाला दोस्तो वरी ज़िंदगी रही हयाती रही सो त नेक्स्ट वीक मुलाक़ात थींदी तव्हां आख़िर में ॿुधायो छा था ही 13 रजब मौला अली सलाम जी जेको विलादत जो ॾियारो आहे ऐं कल्ह हुयो त मां चाहींदसि त एंड में मां मौला अली सलाम जे शान में कसीदो बिल्कुलु स्टार्ट तव्हां वरिती ऐं एंड में वरी मां छो जो माशाल्लाह इन्हनि जे नालनि सां जेका आहे न 4 चंड लॻंदा ऐं असांखे बि दुआ मिलंदी वाह 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 इंशाल्लाह दोस्तो वरी नेक्स्ट वीक मुलाक़ात थींदी पंहिंजो ख़्यालु रखिजो ख़ुदा हाफ़िज़ किसी भी मैदान विचों जा सुन सोना लगदा है अली वाला प्यारा लगदा है